के बानी को अगर मसाइब हैं, मुश्किलात हैं, मैं आज फिर कहता हूँ, आए बैठ के बात करें मुल्क की तरक्की और खुशहाली के लिए। आए बैठे मिलकर पाकिस्तान के बेहतरी के लिए बैठ के बात करें। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक भेरो ॿीहर अपोजिशन खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। चवे थो PTI बानी जेल में ॾुखियो आहे त अचो गॾिजी वेही मामला तय कयूं। मां बि कैंसर जो मरीज़ आहियां ऐं जेल में रहियो आहियां। मूंखे कैदियुनि वारी वैन में आंदो वेंदो हो त जीअं मुंहिंजी जेल में वधीक तकलीफ़ थिए। घर जी मानी ऐं दवाऊं बि बंदि कयूं वयूं। नथा चाहियूं त कंहिं ॿिए सां ईअं थिए। अपोजिशन खे मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी कमु करण जी दावत ॾियां थो। मिस्टर शहबाज शरीफ ने बात की, आई एम गोइंग टू रिप्लाई। सबसे पहली चीज ये है कि इन्होंने जब कहा है कि बात होनी चाहिए, बात तब होगी जनाब स्पीकर जिस वक्त इमरान खान साहब बाहर आएंगे। हुकूमत सां ॻाल्हियूं PTI बानी जी आज़ादी सां मशरूत। ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं मुंहिंजो वज़ीर आज़म ॿाहिरि ईंदो। अपोजिशन लीडर उमर अयूब जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आच ते रद्दअमल। चयाईं, मां फारम 47 जे वज़ीर आज़म खे कुझु चवणु चाहियां थो। तव्हां सां मुफ़ाहिमत तॾहिं थींदी जॾहिं असांजा कैदी ॿाहिरि ईंदा। हीअ हाउस तॾहिं हली सघंदो जॾहिं असांजो एहतराम थींदो। अमरीकी कांग्रेस जो पाकिस्तान जे आम चूंडुनि खे आज़ाद ऐं मुंसिपाणे करार ॾियण खां इनकार। चूंडुनि में मुबैना धांधली जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो। ठहराउ मंज़ूर। अमरीकी कांग्रेस चयो आहे त आम चूंडुनि में मुदाख़लत ऐं बेज़ाब्तगी जे इल्ज़ामनि जी आज़ादाणी जांच थी वञे। अवाम खे जमहूरी अमल में शिरकत खां रोकण ऐं दॿाइण वारनि कोशिशुनि जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान ठहराउ ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त अमरीकी ठहराउ पाकिस्तान जी सियासी सूरतहाल जी अणपूरी सम्झ जो नतीजो आहे। ठहराउ जो वक़्तु ऐं हवालो ॿ तरफ़नि लाॻापनि जी मस्बत तरक़ी सां मुताबिक़त नथो रखे। लॻे थो फ़ौजी ऑपरेशन ज़रिए चीन जी ॻाल्हि पूरी कई वञे। उन ते इस्टेब्लिशमेंट जो मौक़िफ़ वाज़े नाहे। इस्टेब्लिशमेंट सियासत मां ॿाहिरि थी वञे त सभु ख़ैरु थी वेंदो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत सम्झे थी त अवाम दोस्त बजट आहे पर मुल्क जो कबाड़ो थी वियो आहे। अक़लियत हुकूमत करे रही आहे। पीपल्स पार्टी हुकूमत जो हिसो नाहे। बलोचिस्तान मां पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान जे दिफ़ाई काउंसिल जो कमांडर गिरफ़्तार। अहम इंकशाफ। गिरफ़्तार दहशतगर्द नसरुल्लाह जो चवणु आहे त हुन उतर वज़ीरिस्तान, डेरा इस्माइल ख़ान ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आम शहरियुनि तोड़े सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि में हिसो वरितो। समूरियुनि दहशतगर्द कार्रवाइयुनि पुठियां भारतीय ॻुझी एजेंसी राह जो हथ हो। TTP जा समूरा कमांडर अफ़गानिस्तान में सरेआम घुमी रहिया आहिनि। TTP कमांडर्स खे भारतीय ॻुझी एजेंसी राह जी मदद हासिल आहे। बलोचिस्तान जे घरू वज़ीर मीर ज़ियान डांगो चयो आहे त दुनिया खे हाणे को शक न हुजणु घुरिजे त दहशतगर्द कार्रवाइयुनि पुठियां भारत जो हथ आहे। भारत कैनेडा ऐं अमेरिका में बि दहशतगर्द कार्रवाइयुनि में मुलविस रहियो आहे। ॿिनि ॾहाकनि खां हिंदुस्तान पाकिस्तान में अफ़गानिस्तान खां दहशतगर्दी कराए रहियो आहे। मासूम माण्हुनि खे वर्गलाए जबलनि ते नियो वेंदो आहे। बलोचिस्तान जो अवाम अहिड़नि अंसरनि खे सुञाणे ऐं पंहिंजूं अखियूं खोले। सेनेटर फैसल वाडा सुप्रीम कोर्ट खां गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। सुप्रीम कोर्ट में पंहिंजी जमा करायल नए जवाब में फैसल वाडा चयो आहे त जेकॾहिं संदसि प्रेस कॉन्फ्रेंस सां अदलिया जो वक़ार मजरू थियो आहे त हू गैर मशरूत माफ़ी घुरे थो। संदसि प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु अदलिया जी तौहीन न हो। हू पाण खे अदालत जे रहम करम ते छॾे थो। चीनी कंपनी सखर बैराज जो दरवाज़ो ठाहिण जो कमु करे रही आहे। अञा बि घटि में घटि 48 कलाक लॻी वेंदा। बैराज वटि काफ़िर डैम मुकमल थी वियो आहे। दरवाज़ो नंबर 47 लॻाइण लाइ डैम ठाहिण ज़रूरी हो। इम्कान आहे त 20 जुलाई ते नओं दरवाज़ो मिली वेंदो। उन खां अॻु पुराणो दरवाज़ो लॻाइण जी कोशिश कंदासीं। मीडिया ते जेको ॾेखारियो वियो उहो हक़ीक़त जे उबतड़ हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। चयाईं, सिंधु दरिया में पाणी वधण जो इम्कान आहे। तूफ़ानी बरसातुनि ऐं इम्कानी ॿोॾि खां बचाव लाइ क़दम खणी रहिया आहियूं।
इरसा खे पानी फराहम करण जो चयो आहे। सखर बैराज ते SOP तहत पानी जो पांद लेवल बहाल कयो वेंदो। 44 दरवाज़ो बहाल थी वियो। 20 जुलाई ते 47 दरवाज़ो बि अची वेंदो। समूरनि गेटनि जो जाइज़ो वरितो आहे। SOP तहत दरवाज़नि जी मरम्मत कई वेंदी। आबपाशी खाते वारे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं 15 दरवाज़ा ईंदड़ क्लोजिंग दरवाज़ा लगाया वेंदा। कंसल्टेंट मुकमल जाइज़ो वठंदा त स्ट्रक्चर महफूज़ आहे। सिंध हुकूमत समूरनि शागिर्दनि जी मंशियात ट्रस्ट वठण जो ऐलान करे छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त 1 जुलाई खां सूबे जे तालीमी इदारनि में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणी जी मंशियात ट्रस्ट वरिती वेंदी। रिपोर्ट पॉजिटिव अचण ते शागिर्द जे वालिदैन खे आगाह कयो वेंदो। सिंध हुकूमत बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियणु चाहे थी। अदालत नौकरियुनि ते ॾिनल स्टे ख़तम करे हाणे रोडनि ते का बि अण रजिस्टर्ड गाॾी हलण न ॾींदासीं। महांगियूं गाॾियूं वठंदड़नि खे टैक्स ॾियणो पवंदो। सिंध हुकूमत प्रिया कुमारी जे ज़िंदा हुअण ऐं पंजाब में मौजूदगी जी तस्दीक करे छॾी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल अंजार चयो आहे त प्रिया कुमारी पंजाब जे चोलिस्तान में लाॾाऊ ख़ानदान वटि आहे। सिंध में गैर क़ानूनी तौर रहंदड़ शहरीन मसइलो बणिजी रहिया आहिनि। खेनि कंट्रोल करण बि ॾुखियो थी रहियो आहे। हाणे कच्चे में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। क़ौमी असेंबली में बजट जी शिकवार मंज़ूरी। मुख़्तलिफ़ डिवीज़न ऐं वज़ारतुनि जे ख़र्चनि ते शिकवार मंज़ूरी वरिती वई। इजलास ख़मीस 11 वॻे ताईं मुलतवी। ऐवान में आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियनि अपोजिशन मेंबर सां हथ मिलायो। MQM अॻवान बि वज़ीर आज़म सां मिलिया। बजट बाबति ख़दशनि खां आगाह कयो। सरकारी यूनिवर्सिटियुनि सां कॉलेज जे इल्हाक़ ते हिकु भेरो ॿीहर पाबंदी लागू। हायर एजुकेशन कमीशन कंहिं बि कॉलेज या इंस्टीट्यूशन सां प्रोग्रामनि में इल्हाक़ बंदि करे छॾियो। नज़रसानी थियल मयारी जारी रखे ताईं नओं इल्हाक़ ॾियण ते पाबंदी हूंदी। बंदि कड़ी ते ग्रांट न मिलंदी। मीरपुर माथेलो जी अदालत में शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस जी ॿुधणी फरियादी ऐं शाहिद 164 जे बयान में ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि खे जवाबदार करार ॾेई छॾियो। नसरुल्लाह गडाणी खे ख़ालिद लुंड, संदसि पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद गॾिजी क़त्ल करायो। शहीद साफ़ी जी अमड़ माई पठाणी ऐं शाहिद याकूब गडाणी जो अदालत में बयान। करौंदी भरिसां कार के बाहि ज़ाल ऐं मुड़ुस मासूम पुट समेत सड़ी फोत। हुसैन बातो बसीरो लिंक रोड ते जहानिया आबाद वटि कार के बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि नारे तड़के जे तजल जो रहवासी हबीबुल्ला सेतो, संदसि ज़ाल ज़ाकिरा बीबी ऐं मासूम पुट इकरामुल्ला सड़ी फोत थी विया। जामशोरे भरिसां घर में बाहि लॻण सबबि पीरसन ॾोहिटे समेत सड़ी फोत। वावदा कॉलोनी में रंधिणे अंदरि रखियल पेट्रोल जे गेलन के बाहि घर खे वकोड़े वई। पीरसन अब्दुल लतीफ़ समेजो ऐं 10 वरें जो आज़ाद समेजो सड़ी फोत थी विया। नौजवान सुमेर समेजो ऐं संदसि अमड़ भाग परी ज़ख़्मी। औरत गणती जोगी हालत में ट्रामा सेंटर कराची मुंतक़िल। हैदराबाद में पुलिस जो मुबैना मुक़ाबलो 3 फोरू मारण जी दावा। पुलिस मूजिब माल जे वाड़े तां 18 लख रुपया फुर करे फरार थींदड़ फोरुनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾेवट में 3 जवाबदार मारिजी विया। पिस्टल ऐं फुर थियल रक़म मारिजी वेलनि में इम्तियाज़ भंड ऐं अली अकबर जूणे जो शामिल हिक जी सुञाणप न थी सघी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 4 लाश हथ। मेहरापुर में हिल स्टाफ वटि अणॼातल शख़्स जो लाश मिलियो। फुलजी स्टेशन जे रेलवे स्टेशन तां नौजवान जो लाश मिलियो। सुञाणप मोहम्मद इस्माइल तौर थी। नौजवान रेलगाॾी में सॻियूं विकिरो कंदो हो। बबरलो भरिसां अबुलवाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। न्यू सईदाबाद भरिसां केले जे बाग मां नौजवान माजिद अली शाह जो गोलियूं लॻल लाश मिलियो। वारसनि तरफ़ां क़त्ल करा क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त नौजवान खे रिंद बिरादरी जे माण्हुनि अगवा बैदि क़त्ल कयो आहे। लाड़काने में करंट लॻण सबबि नौजवान फोत। ॻोठ सोबो ख़ान मुग़ैरी में UPS ऐं बैटरी मां करंट लॻण सबबि 18 वरे जो ग़ुलाम नबी मुग़ैरी फोत थी वियो। घर में रोज़ राड़ो।
T20 वर्ल्ड कप जा सेमीफाइनल सुभाणे खेॾाबींदा। पहिरीं सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका ऐं अफगानिस्तान विच में मुक़ाबलो थींदो। ॿिए सेमीफाइनल में भारत इंग्लैंड सां मुहादो अटकाईंदो। सेमीफाइनल में कामयाब थींदड़ टीमूं छंछर ते महादंगल में आम्हूं साम्हूं थींदियूं।